रोहड़ी में मीडिया सां ॻाल्हाईंदे क़ौमी असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान सैयद खुर्शीद शाह चयो त आर्मी चीफ खे मईशत ते ॻाल्हाइण खां न रोकणु घुर्जे। इदारनि में टकराव रियासत लाइ ख़तरनाक आहे। आम माण्हू जीअं आर्मी चीफ खे बि मईशत बाबति बयानु ॾियण जो हक़ आहे। हुकूमत खे जवाबु ॾियणु घुर्जे त जेकॾहिं आर्मी चीफ खे का ग़लतफ़हमी आहे त हू ब्रीफिंग ॾियण लाइ तयारु आहिनि। हुन चयो त एहसाब अदालत में पेश आयल वाक़ियो मामूली न आहे। जंहिंखे सियासत सम्झ में अचे थी उन ते सभिनी जूं अखियूं खुलणु घुर्जनि। जेकॾहिं इहो तसलसल जारी रहियो त पोइ मुल्क जो अलाह ई वाही आहे। संदसि चवण त हू एहसन इक़बाल जे फ़ौज खे मईशत ते ॻाल्हि करण खां रोकण वारे बयान ते इतफ़ाक़ नथा कनि। आम माण्हू खे भी मईशत ते ॻाल्हाइण जो हक़ आहे। मैं तो कहता हूँ कि यहाँ पे ये आम आदमी भी खड़ा है, आम, उसको भी ये राइट है कि पाकिस्तान की मईशत पे बात करे। खुर्शीद शाह चयो त आर्मी चीफ सिपह सालार आहे। जेकॾहिं मईशत बहितर हूंदी त लाइन ऑफ कंट्रोल महफ़ूज़ हूंदी। हुननि वटि अंदरी ताक़त आहे। आर्मी चीफ खे मईशत ते ॻाल्हाइण खां न रोकणु घुर्जे। आम आदमी को राइट है, ये तो आर्मी चीफ है क्योंकि ये सुपर सालार है। इसको अगर मुल्क की मैशियत बेहतर होगी तो उसकी जो लाइन ऑफ कंट्रोल है वो सेफ रहेगी, अंदर से ताकत होगी। संदसि चवण त हुकूमत खे जवाबु ॾियणु घुर्जे त जेकॾहिं आर्मी चीफ खे ग़लतफ़हमी आहे त हू ब्रीफिंग ॾियण लाइ तयारु आहिनि। जॾहिं क़ौम ताक़तवर हूंदी त खेनि मदद मिलंदी। कमज़ोर फ़ौज ऐं कमज़ोर मईशत ताक़तवर फ़ौज खे भी कमज़ोर करे छॾींदी। वो जवाब दे उनको कि ऐसी बात नहीं है। हम चीफ ऑफ द आर्मी स्टाफ को अगर ये गलतफहमी है हम उनको ब्रीफिंग देने के लिए तैयार हैं। वो ब्रीफिंग है क्योंकि वो सुपर सालार है। जब कौम ताकतवर होगी, भूखी नहीं होगी, तो वो उनको मदद मिलेगी। कमज़ोर कौम, कमज़ोर मैशियत हमारे ताकतवर जो हमारी फ़ौज है उसको भी कमज़ोर कर देंगे। खुर्शीद शाह चयो त हू घणो कुझु ॾिसी रहियो आहे। संदन पूरी कोशिश आहे त इन टकराव खां बचायो वञे। कि खुदा के वास्ते अदारों का टकराव खतरनाक है। कह चुका हूँ मैं, हर बार हर जगह पे पार्लियामेंट के अंदर बाहर कह चुका हूँ कि अदारों का टकराव मुल्क की रियासत के लिए खतरनाक है। उन टकरावों से अदारे कमज़ोर होंगे। जब अदारे कमज़ोर होंगे तो रियासत कमज़ोर होगी और फिर माइट इज़ राइट का मसला चलेगा। मुखालिफ़ धुर जे अॻवान खुर्शीद शाह चयो त ख़त्म नबूअत जो मसइलो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 73 जे आइन में शामिल करे ख़त्म कयो हो। हाणे उहो मसइलो कसमनामे साम्हूं आयो जंहिंखे पार्लियामेंट पकड़े हल करे छॾियो आहे। देखिए, ख़त्म नबूअत का मसला पाकिस्तान पीपल्स पार्टी के दौर में उसके लीडर ने 73 में आइन में डाल के ख़त्म कर दिया। और ये जब पार्लियामेंट के अंदर अभी आया तो ओथ में कुछ ऐसी गलती हुई जिसको पार्लियामेंट ने पकड़ लिया। उसके बाद वो मसला हल हो गया और कैप्टन सफदर ने सेटल मसले को खामखा उलझा दिया। तो मैं यही कह रहा हूँ कि खुदा के वास्ते हर कदम फूंक फूंक में चलना चाहिए। हुन चयो त सियासत इबादत जो नालो आहे। गारगंद जी सियासत सभिनी लाइ नुक़सानकार आहे। इल्ज़ाम लॻाइण जी सियासत ख़त्म थियणु घुर्जे। खुर्शीद शाह चयो त अक़लियतुनि जो तहफ़ुज़ सभिनी जी आइनी ज़िम्मेवारी आहे। हर इंसान एक दूसरे का भाई है और अक़लियत में जो होता है उसके ऊपर अक्सरियत के ऊपर जिम्मेदारी आती है कि अक़लियत का तहफ़्फ़ुज़ करे। ये आइनी जिम्मेदारी भी है, इस्लामिक जिम्मेदारी भी है कि जो लोग अक़लियत में हैं हम उनको प्रोटेक्ट करें। और कादियानी अक़लियत में है। हुन चयो त शहीद भुट्टो खेनि अवाम जी ख़िदमत करणु सेखारी। जंहिं करे हू हर हफ़्ते सखर ईंदो आहे। शहर में तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। संदसि चवण त सियासत इबादत जो नालो आहे। हुन जीअं आगा सिराज दुरानी भी पंहिंजे इलाइक़े में वेंदो आहे। मुखालिफ़ धुर जे अॻवान चयो त आगा सिराज दुरानी जे चवण जो मक़सदु हू वोट जी लालच में न ईंदो। हू अवाम में वेही अवामी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। खुर्शीद शाह चयो त मुल्क में जमहूरियत हलंदी रही त पाकिस्तान 20 सालनि में ख़ुशहाल थी वेंदो।